अज अंगारे जे ॾींहुं 19 तारीख़ जो मदीनतुल मुनवरा जो सफ़र पूरो करे असीं असांजे प्यारे वतन जे तरफ़ मोटण जूं तयारियूं करे रहिया आहियूं। अॼु तरह तरह जा गम दिलि जे अंदरि ऐं मोहबतूं दिलि जे अंदरि उन रिश्तेदार ऐं अज़ीज़ ऐं बिरादरी ऐं कुटुंब ऐं क़बीले जूं ऐं प्यारे अज़ीज़ मुल्क जी मोहबत ऐं अल्लाह जे आख़िरी रसूल हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हेॾां जी मोहबत, इन सारी मोहबतनि जे विच में अॼु आख़िरी ऐं अलविदा करे हिन शहर में जा राति जो 9:30 वॻे प्लेन जे अंदरि सऊदी एयरलाइंस जे अंदरि अहमदाबाद जे शहर जे तरफ़ सफ़र करे रवाना थियण वारा आहियूं। असांजे रब करीम ऐं ज़ुल जलाल वल इकराम वटि असीं आजिज़ाना दुआ करियूं था त जेकी असांजी दिलि मथे गम ऐं विसविसा चढ़े था, इन विसविसे ऐं गमे खे असांजो रब करीम असां मथां लाइ दूर करे असांखे असांजे बिरादरी असांजे आज़ाद खे ख़ुशीअ जा ॾींहं ॾेखारे असांखे सलामती ऐं अमन सां असांजे घर, असांजे वतन, असांजे आल अयाले जे अंदरि पुॼाए कि अल्लाह जे पाक पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाक शहर है, जिन शहर जी हिफ़ाज़त अल्लाह जे फ़रिश्तनि जे हथ में जै। असीं अल्लाह आलिमुल ग़ैब वटां दुआ घुरूं था ऐं सफ़र जूं तयारियूं करियूं था त अल्लाहुम्मा अंत साहिबु फ़ी सफ़र वल ख़लीफ़तो फ़िल आले अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिन असाइल सफ़र व क़ाबतिल मुनक़लब। असांजा रब करीम तूं असांजे सफ़र खे से आसान करिए ऐं सफ़र जूं दुश्वारियूं जेको आहीं से असां मथां लाइ दूर करिए, सफ़र जूं मुश्किलातूं असांजूं आसान करिए। ऐं अर्राम रायमीन, ऐं सतार गफ़ार, ऐं ज़ुल जलाल वल इकराम, असांजी सुवारी जूं वागूं तोजे हथ में जई, असांजे सुवारीअ खे हलाइण ऐं चलाइण वारो रब करीम तूं आहीं। असांजी जानी जी हिफ़ाज़त करिए, असांखे सलामती ऐं अमन सां अल्लाह तूं असांजे ज़मीन मथे पुॼाईं। हर तकलीफ़ ऐं मुसीबत सफ़र जी दुश्वारी तूं असांजी अल्लाह आसान करिए। असां सारे खे अल्लाह तूं अमन ऐं आफ़ियत सां असांजे मुल्क पुॼाईं। ऐं राम रायमीन, असांजी तमन्ना आहे उमेद है तूं वरी वर ॾेई असांखे इन मुल्क जे अंदरि से अमन ऐं आफ़ियत सां वरी दाख़िल करिए ऐं हिन मुल्क जो वरी असांखे दीदार कराइए। ऐं करीम रब, ऐं सतार रब, ऐं गफ़ार, ऐं इज़त वारा, ऐं बुज़ुर्गी ऐं मथां शान वारा, ऐं बरतरी ऐं बुलंदीअ वारा, असां गुनहगार आहियूं, असां ख़ाती आहियूं, असां आसी आहियूं, असां नाफ़रमान ऐं मथे तोजे एहसान जूं तूं पालोटूं कर। अर्राम रायमीन, अॼु चढ़ंदड़ गूंदर ऐं गमे खे तूं लाइ दूर कर। अॼु असीं मजबूर बेवस आहियूं, असीं लाचार ऐं आजिज़ आहियूं, असीं मुसाफ़िर अल्लाह ॿिए मुल्क जे अंदरि ऐं करीम रब तोजे भरवसे हवाले थियल आहियूं। अर्राम रायमीन, तूं असांजा आसानी जा रस्ता खोल करीम रब, तूं असांजे रिश्तेदारनि जा गम लाइ दूर कर, असांखे सलामती अमन से अर्राम रायमीन असांजी ज़मीन मथे पुॼाए। हर ज़ुल्म ऐं ज़ियादतीअ खां, हर फ़साद ऐं फितने कना तूं असांजी हिफ़ाज़त कर, असांखे महफ़ूज़ रख। असांजी ज़मीन खे, असांजे मुल्क खे अल्लाह अमन जो गहवारो बनाए। अल्लाह असांजा रस्ता तूं अमन वारा बनाए। असांजी सुवारी खे अल्लाह तूं सलामतीअ सां असांजी ज़मीन सूदी पुॼाए। असांखे अर्राम रायमीन तूं पिंड जे हिफ़ाज़त में गिनी लाए। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कम्मा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अनी मसनी यज़ुरु अंत अर्राम रायमीन, अनी मसनी यज़ुरु अंत अर्राम रायमीन,
أني مسني ضر وأنت الرحمن الراحمين لا إله إلا أنت سبحانك إني كنت من الظالمين لا إله إلا أنت سبحانك إني كنت من الظالمين لا إله إلا أنت سبحانك إني كنت من الظالمين اللهم أجرني في مصيبتي وأخلف لي خير منهما اللهم أجرني في مصيبتي وأخلف لي خير منهما ربنا ظلمنا أنفسنا وإن لم تغفر لنا وترحمنا لنكون من الخاسرين اے ستار غفار اے بے پرواہ بادشاہ اے عظمت جلالت وارا اے بلند مرتبے مٿاں شان وارا اے کریم نی گنہگاریں جی عالم تے روم کر اے آسییں مٿے روم کرن وارا تو شرمیلو اے حیادار ہیں تو اساں جو حیا شرم کر اے کریم رب تو اساں کے پن جی حفاظت میں گن نسی تو گنہگار ہیوں اسی بے بس ہیوں اسی مجبور ہیوں اسی लाचार आहियूं ऐं मजबूर आहियूं फरियादूं सुणण वारा ऐं मज़लूम जी आहे मथे कन ॾियण वारा ऐं मुसाफ़िरनि जी मदद करण वारा इन मुसाफ़िरनि जी मदद फरमा अर्राम राहिमीन ऐं सतार गफ़ार ऐं राज़ के रहीम तुंहिंजो मुंहिंजो बंदो हिकिड़े दफ़ा मोटा दुआ मंगे पोइ ॿिए दफ़ा मोट अचे थो पोइ टे दफ़ा जंहिं अचे थो तॾहिं मूंखे हुनजे हथ मोटाइण कना हया शर्म अची वञे थो ऐं हयादार ऐं शर्मील अरब अॼु अमन वारी शहर मथे अमन वारे शहर जी ज़मीन मथे असीं मजबूर ऐं गमगीन थी चुका आहियूं असां मथे गमे जा अलाह डूंगर चढ़ी चुका आहीं तूं रब रही में तूं असांजे हाल मथे रोम फरमा ऐं सारी हिफ़ाज़त कना वधीक हिफ़ाज़त करण वारा ऐं तुंहिंजे गुनहगार बंदे मथे रोमनियूं पालोटूं करण वारा हिन मजबूर फिरियाद खे सुण हिन मौतूं मथे जो अलाह तूं हया शर्म कर ऐं बेबस लाचार आहे के ॿुधण वारा असांजी फिरियाद खे तूं क़बूल कर असांखे अमन आफ़ियत सां अलाह पंहिंजी ज़मीन मथे पुॼाए ऐं राम राहिमीन जेकी बीमार आहीं तंहिंखे शिफ़ा अता फरमा ऐं अलाह जेकी बीमार आहीं तंहिंखे शिफ़ा अता फरमा ऐं राम राहिमीन जेकी बीमार आहीं तंहिंखे शिफ़ा अता फरमा अलाह असांजे मुल्क मथां ज़लज़ला कात सालियूं ॾुकार लाइ दूर फरमा अर्राम राहिमीन असांजे मुल्क मथे करम ऐं रहमनियूं वरसाती नाज़िल कर असांजे मुल्क जे इंसाननि अलाह तो रोज़ी रिज़्क़ में बरकत तूं अता फरमा ऐं अलाह जेकी बेरोज़गार आहीं तंहिंजी रोज़ी रिज़्क़ में बरकत अता फरमा ऐं अलाह जेकी मोहताज आहीं तंहिंजूं मोहताजगियूं दूर फरमा ऐं अर्राम राहिमीन जेकी बे औलाद आहीं अलाह तूं उन खे औलाद अता फरमा ऐं अलाह जेकी बे औलाद आहीं तंहिंखे औलाद अता फरमा ऐं अलाह जेकी बे औलाद आहीं तंहिंखे तूं औलाद अता फरमा ऐं अलाह हिन पाक पैगंबर जे शहर हिन हरम जे अंदरि घुरियल दुआएं खे तूं क़बूल फरमा अर्राम राहिमीन असांजे भाउ खे अलाह तूं हिन घर जो दीदार कराए अर्राम राहिमीन जेको दिल्ली जे अंदरि हिन घर मथे अचण जी अलाह तमना कंदा हुआ उन खे ताक़त ऐं तौफ़ीक़ ॾे अलाह तूं उन खे जल्दी घर जो अलाह तूं दीदार कराए अर्राम राहिमीन इन जॻह मथे पुॼाए ऐं अलाह राम राहिमीन तूं असांजा मदरसा ऐं मस्जिदूं आबाद फरमा ऐं अलाह तूं असांजा मदरसा ऐं मस्जिदूं आबाद फरमा ऐं अलाह असांजे नए नस्ल खे तूं दीन जा अलाह दावेदार ऐं दीन सां मोहबत करण वारा बनाए ऐं अलाह असांजे मुल्क जे अंदरि इस्लामी बगीचा बनाए ऐं अलाह इस्लाम जे मुताबिक़ असांखे कमु करण जी तौफ़ीक़ अता फरमा ऐं अलाह जेके असांजा अज़ीज़ करीब मरी विया आहिनि अलाह उन ख़ताउनि खे दरगुज़र फरमाए ऐं करीम रब उन क़बरनि खे कुशादा फरमा अलाह उन क़बरनि खे तूं बेश्त जो बाग़ बनाए ऐं अलाह राम राहिमीन असांजी तमना ऐं उमेद खे तूं पूरियूं फरमा ऐं अलाह असां जेकी हज जे अंदरि ग़लतियूं थियूं आहिनि तवाफ़ ऐं नमाज़ जे अंदरि ग़लतियूं थियूं आहिनि अरफ़ात ऐं मिना में जेकी ग़लतियूं थियूं आहिनि ऐं अलाह काबतुल्लाह ऐं मस्जिद नबी में जेकी क़सूर असां वटां थिया आहिनि अलाह तूं इन खे माफ़ कर अलाह नमाज़ पढ़ण में जेकी ग़लतियूं थियूं तंहिंखे रब करीम तूं माफ़ फरमाए अर्राम राहिमीन असांखे तूं अमन ऐं सलामतीअ सां असांजी ज़मीन मथे उतारज ऐं अर्राम राहिमीन असांखे तक़वा ऐं परहेज़गारी अता फरमा ऐं अर्राम राहिमीन पाबंदीअ सां असांखे नेकी करण ऐं नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमा असांजे हिन कयल कम खे अलाह तूं क़बूल फरमा असीं ख़ाती गुनहगार आहियूं अलाह तकबर वॾाई कना फ़ख़्र कना अलाह तूं बचाए अर्राम राहिमीन दुनिया जी ज़िल्लत ऐं ख़्वारी कना
मोशर जी ज़िलत कना अल्लाह तू असांखे असांजे भाई और मुसलमान खे तू महफूज़ फरमा। अय राम रामीन जेके मुसलमान मथे ज़ुल्म थींदो हुयो उनखे तू अमन अता फरमा। अय अल्लाह तू मज़लूम मुसलमान जी अल्लाह तू मदद फरमा। हर राम रामीन असांजी इबादत गाह मस्जिद ऐं मंदरसे जी तू हिफ़ाज़त फरमा। अल्लाह असांजे मुल्क जे इंसान जी दिलियुनि जे अंदरि इस्लामी मोहबत पैदा फरमा। अय अल्लाह तू बुग़्ज़ ऐं हसद कढी असांजी दिलि मां दूर फरमा। असांजे जमाते ॻोठे खे अल्लाह इस्लाम वारा बनाए। हर राम रामीन असांजे बच्चे खे नेक साले मुतक़ी जा इमाम बनाए। अय अल्लाह असांजे मर्द ऐं औरत ऐं सारे खे तू माफ़ फरमा। अय करीम रब अय सतार गफ़ार असांजे माए भेण खे हयादार शर्मीलो बनाए। असांजे मुल्क में अल्लाह पर्दो ऐं अल्लाह हया पैदा फरमाए। अय करीम रब हर बुराई असां कना दूर फरमा। अल्लाह हर बदकारी कना तू असांखे बचाए। हराम जी रोज़ी ऐं रिज़्क़ कना अल्लाह तू असांखे असांजे मुस्लमान भाई खे महफूज़ फरमा। हक़ हलाल जी रोज़ीअ में अल्लाह तू बरकत तू अता फरमाए। अय अल्लाह असांखे असांजे भाई खे अल्लाह गुनाह कना अल्लाह तू बाज़ रखने की करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अय करीम रब जेकी बेगुनाह कैद अल्लाह तंहिंखे तू अता फरमा। अय अल्लाह जेकी बेगुनाह कैदे में वे तंहिंखे तू आज़ादी अता फरमा। अय अल्लाह उनजे रिश्तेदार ऐं अज़ीज़ से उन्ही खे मिलाए। हर राम रामीन असांजी घुरियल दुआए खे तू क़बूल फरमा। अय करीम रब तू मुसाफ़िर जी दुआ माउ पीउ जी औलाद जे हक़ में दुआ मज़लूम जी ज़ालिम जे हक़ में दुआ घुरने विचा। ऐं अल्लाह दुआ तो जाकी पर्दो न तो वे। अय अर्श अज़ीम जा मालिक तू असांजी दुआए खे क़बूल फरमा। अय अल्लाह तू असांखे सलामती जे घर अल्लाह असांजे मुल्क खे पुॼाए। हर राम रामीन तू असांजी हिफ़ाज़त फरमा। अय अल्लाह हर ज़ुल्म ऐं ज़ियादत जे कना तू असांखे महफूज़ फरमा। अल्लाह तू असांजे आल अयालनि जी हिफ़ाज़त फरमा। अल्लाह असांजे जमाते खे तू अॻियां वधाए। अल्लाह सही तुंहिंजे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत जे मुताबिक़ असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अय अल्लाह हिन जॻहि मथां तू असांखे नामोरूम न कजे। करीम रब तू वर ॾेई असांखे असांजे बिरादरी असांजे मुल्क जे इंसान खे अल्लाह तू उन जॻहि मथे तात्काली पुॼाए। हर राम रामीन जेकी बेनमाज़ी अल्लाह तू उन खे नमाज़ी बनाए। अय अल्लाह जेकी ज़ालिम तुंहिंजी दिलि जे अंदरि रौब पैदा फरमा। अल्लाह जेकी सख़्त दिलि में अल्लाह तू उन खे नरम दिलि बनाए। अय करीम रब असांजे मुल्क जे इंसान खे अल्लाह तू इस्लाम वारा बनाए। अय अल्लाह राम रामीन ॻोठे मुल्क मथे अल्लाह तुंहिंजे राम जूं पालू तू फरमा। अल्लाह हर आसमानी आफ़त कना असांजी ज़मीन खे महफूज़ फरमा। अय करीम रब तुंहिंजे नाराज़ी बि कना असांखे बचाए। जा राम रामीन असांजी दुआए खे तू क़बूल फरमा। अय अल्लाह तू असांजे अचण खे असांजे वञण खे क़बूल फरमाए। असांजे अचण वञण खे अल्लाह बरकत जो ज़रियो बनाए। असीं गुनहगार आहियूं अल्लाह तू गुनाह खे दरगुज़र फरमा। करीम रब असीं ख़ाती ते ख़ताऊं खणी तो वटि आया आहियूं। तू माफ़ कंदड़ असांखे माफ़ फरमाए। अय करीम रब तू असांजे हाल मथे असांजी बिरादरी जे हाल मथे असांजे मुल्क जे हाल मथे तू रहम फरमा। अल्लाह तू मुसलमान क़ौम खे हिदायत अता फरमा। अय राम रामीन असांजे सारे मर्द ऐं औरत खे नेक फरमान बरदार बनाए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना हब लना मिन अज़वाजिना व ज़ुर्रिय्यतिना क़ुर्रता अयुनिन वजअलना लिलमुत्तक़ीन इमामा। अल्लाहुम्मा इन्नी ज़ईफ़ुन फ़क़विनी व इन्नी ज़लीलुन फ़ाइज़नी व इन्नी फ़क़ीरुन फ़रज़ुक़नी। अय अल्लाह सकरात जे सख़्ती कना अल्लाह तू महफूज़ फरमाए। अय करीम रब तू मोशर जे ॾींहुं ज़िलत ऐं ख़्वारी कना अल्लाह तू असां मुस्लमान खे महफूज़ फरमाए। अल्लाह तू क़यामत जे ॾींहुं अर्श अज़ीम हेठि अल्लाह तू जॻह अता फरमाए। हर राम रामीन क़ब्र जी सख़्ती ऐं अज़ाब कना तू असांखे महफूज़ फरमाए। अय राम रामीन न कमी उम्र कना कर्ज़ कना बुज़दिली ऐं बख़ील कना अल्लाह तू बचाए। हर राम रामीन ॿिए जे दरवाज़े जा तू असांखे मोहताज न बनाए। अय अल्लाह तू असांजे रोज़ी ऐं रिज़्क़ में बरकत तू अता फरमाए। अल्लाह बुरी बीमारी कना तुंहिंजी पनाह घुरूं था। अल्लाह बीमारी कना हर मुस्लमान खे तू महफूज़ फरमा। अय अल्लाह अस्पताली अल्लाह गैर मुस्लिम जी अल्लाह मोहताजी कना तू असांखे बचाए। हर राम रामीन तुंहिंजे मुल्क मथां बीमारियूं दूर फरमा। अय अल्लाह जेकी मुस्लमान असांजा बीमार में तंहिंखे अल्लाह तू शिफ़ा अता फरमा।
ऐ करीम रब्बत उन्हें के शिफा अता फरमा। ऐ अल्लाह उन्हें की तू शिफा अता फरमा। अल्लाह तू मुसलमान जूं तमन्नाऊं दिली पूरी फरमाए। अर्राम रायमीन असांजी दुआ के असां ख़ुदि ऐं अल्लाह असांजे भाइनि जा कम तू क़बूल फरमाए। अर्राम रायमीन ऐ सतार ऐं गफ़ार तू असांखे जन्नतुल फिरदौस जा वारिस बणाए। असांखे असांजे माउ पीउ खे अल्लाह तू माफ़ फरमा। असांजे औलाद खे असांजी बिरादरीअ खे तू अल्लाह माफ़ फरमाए। अल्लाह हिदायत जा रस्ता असां मथे रोशनी जा रस्ता तू खोल। ऐ अर्राम रायमीन तू असांखे क़यामत जे ॾींहुं असांजे पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा तखना हौज़ कौसर नसीब फरमाए। ऐ अल्लाह तू असांजो अमाल नामो असांखे सवरे हथ में मिलाए। ऐ अल्लाह क़यामत जे ॾींहुं सारी ज़िलतें ख़्वारीअ कना तू असांखे महफ़ूज़ रखिजो। ऐ अल्लाह क़यामत ॾींहुं तुंहिंजे दीदार सां असांखे तू माला माल करिए। ऐ अल्लाह जहन्नम जे ॾिसण कना तू असांखे बचाइजो। ऐ अर्राम रायमीन असांजा मदरसा ऐं मस्जिदूं आबाद फरमा। अल्लाह असांजी क़ौम खे तू सारे मुसलमान के एक ॿिए जा ख़ैर खाए भाउ बणाए। असांखे अल्लाह पालटीअ मां तब्दील करे असांजूं जमातूं बनाए। असांजे जमात मथे तूं अल्लाह रहम फरमाए। अल्लाह असांजे जमात खे तूं अॻियां वधाए। ऐं अल्लाह हर तबाही बर्बादी कना तूं असांखे महफ़ूज़ रख। ऐं राम रायमीन अहिड़ो भार न फिगाए जंहिंजे खणे जी असां में सघे ताक़त न वे। अल्लाह राम रायमीन असीं तुंहिंजी आज़माइश जे पनाह घुरूं था। अल्लाह तूं असांखे आज़माइश कना बचाए। ऐं अल्लाह तुंहिंजे पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत मथे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब्बना आतिना मिन लदुनका रहमतन व हय्यि लना मिन अमरिना रशदा। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार वअदखिलनल जन्नत मअल अबरार या अज़ीज़ या गफ़ार या रब्बुल आलमीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। रब्बना व तक़ब्बल मिन्ना इन्नका समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ि मुहम्मदिन व अला आलिहि व असहाबिहि अजमईन बिर्रहमतिक या अर्हम राहिमीन। अॻी नमाज़ जो टाइम आहे ऐं आज़ान अचण जो इंतज़ार आहे। मस्जिद नबीअ जी मुनारे कना ज़ोर यानी अॻी जी आज़ान जी जल्दी पुकार थियण वारी आहे। अल्लाह ताला जल शानहू असांजी इन नेकीअ खे क़बूल फरमाए ऐं असांजे भाउ खे अल्लाह हिते अचण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन सुम आमीन।